काज़ी मंझि दोस्त मोहम्मद कॉलोनी में ऑक्सफोर्ड पब्लिक स्कूल में सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां हिकु शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि तोड़े शागिर्दनि पारां इस्लाही टेबलोज़, तक़रीरूं ऐं क़ौमी गीतनि ते रुख़्स कयो। प्रोग्राम अकेले जेको आहे न अरेंज कयो आहे ऐं काज़ी अहमद में जेको आहे न औरतुनि खे प्रमोट करणु ऐं उन्हनि खे इन्हनि ॻाल्हियुनि में आणणु ॾाढो मुश्किल आहे, पर अॼु जेको आहे न ॾाढी सेटिस्फाइड ऐं सुठो प्रोग्राम जो आहे। ॿारनि जूं माऊं आयूं आहिनि ऐं इहो प्रोग्राम इंशाअल्लाह जेको रिस्पॉन्स जो आहे ऐं हर साल जेको आहे न एकता ॾिनी ईअं कंदसि। ऐं मीना बाज़ार लॻी आहे, मुंहिंजो पाड़ो हिन में शामिलु थियो आहे, सभु दोस्त सभिनी जी थोराई थी आहे।